गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल वारे जे एसएमसी चेयरमैन बशीर खान चोलियाणी, प्रिंसिपल अल्हा जुड़ियो मुखैरी साईं अब्दुल हादी चोलियाणी, खलील रहमान ब्रोही ऐं ॿियनि उस्तादनि पारां एसएमसी फंड मंझां शागिर्दनि में सामान तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते प्रिंसिपल अल्हा जुड़ियो मुखैरी ॿुधायो त इदारे जी बहितरी शागिर्दनि जी भलाई लाइ पोणा 2 लख जो सामान आंदो वियो आहे, जंहिं में 10 कुर्सियूं, पाणी जो मोटर, शागिर्दनि लाइ स्पोर्ट्स सामान, 30 ग़रीब शागिर्दनि लाइ स्कूली यूनिफॉर्म, ॿियो ज़रूरी सामान समेत भराए लाइ मिट्टी जूं ट्रालियूं पिण लहिरायूं वयूं आहिनि। प्रिंसिपल ॿुधायो त बक़ाया रक़म बि जाइज़ कम में इस्तेमाल कई वेंदी। शागिर्दनि खां वरितल फीस बाबति हुन ॿुधायो त बोर्ड फीस माफ़ नाहे कई, बल्कि मुख़्तलिफ़ मरहलनि में उगाहण जो फ़ैसिलो ॾिनो वियो आहे, जेका हिक टाइम ते या अलॻि अलॻि टाइम ते भरती वञे थी, जंहिं में 350 फॉर्म फीस, 1500 असल सर्टिफिकेट फीस, 700 असल मार्कशीट फीस आहे। हुन वधीक ॿुधायो त आयल फ़ैसिले खां अॻु फीस जमा कराए चुका हुआसीं, जंहिं करे असांजा शागिर्द मथे ॼाणायल फीसनि खां आजा हूंदा। ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।